दादू में 3 ॾींहं अॻु हिकु औरत या ॿ मुड़ुस ज़ाहिर थियण वारो मामिलो हलियो। अदालत औरत खे असुल मुड़ुस हवाले करे छॾियो। दादूअ जे 4th एडिशनल सेशन जज जी अदालत में हिकु औरत मुस्मात शाज़िया सोलंकी जा 2 मुड़ुस ज़ाहिर थियण वारे मामले जी ॿुधणी थी, जिते औरत शाज़िया सोलंकी खे बि अदालत में पेश कयो वियो। उन मौक़े ते औरत अदालत में बयान ॾींदे इंकशाफ़ कयो त मुंहिंजो असुल मुड़ुस अमीर सोलंकी आहे, पर मुंहिंजी अमड़ मुस्मात मरियम सोलंकी 1 लख रुपया पैसा वठी खेसि विकिरो करण लाइ कूड़ो मुड़ुस गुलज़ार सोलंकी ॾिनो, जेको संदसि मुड़ुस नाहे। हिन चयो त मुंहिंजी अमड़ मुंहिंजे असुल मुड़ुस अमीर सोलंकी खे कूड़े केस में फासाए खेसि गिरफ़्तार कराए नाहक क़ैद करायो हो। औरत चयो त मां पंहिंजे असुल मुड़ुस अमीर सोलंकी ॾांहुं वञणु चाहियां थी। उन मौक़े ते औरत जे मुड़ुस अमीर सोलंकी पारां अदालत में निकाहनामो पेश कयो वियो, जंहिंखां पोइ अदालत औरत खे संदसि असुल मुड़ुस अमीर सोलंकी हवाले करे छॾियो। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु ॼाणायल अमीर सोलंकी नाले शख़्स अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई हुई त संदसि घरवारी शाज़िया सोलंकी खे वारसनि ज़बरदस्ती रोके खेसि क़ैद करे छॾियो आहे ऐं ज़ाल तां हथ खणाइण लाइ मूंखे कूड़े केस में फासाए गिरफ़्तार कराए नाहक क़ैद करायो हो। जॾहिं त अहिड़ी दरख़्वास्त बाद रुकण पुलिस अदालती हुकुम ते छापो हणी औरत शाज़िया सोलंकी खे हथ करे अदालत में पेश कयो हो। हुन मौक़े ते ॼाणायल गुलज़ार सोलंकी नाले हिक ॿिए शख़्स साॻी औरत जो मुड़ुस हुजण जी दावा कई हुई, जंहिं बाद अदालत ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे औरत खे सेफ हाउस दादू मुंतक़िल कयो हो। निज़ाम शेख, कावश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम दादू।